मदेजी में मशवाणी बिरादरी जी बिंदुरियुनि में झगड़ो थियो आहे, जंहिंमें हिक ॿिए मथां लठियुनि कुहाड़ियुनि ऐं चाकुनि सां हमिलो कयो वियो, जंहिंमें हिकु नौजवान क़तल थी वियो आहे। चाकू लॻण सबबि परवेज़ मशवाणी मारिजी वियो। धुरियुनि में छिकताण तेज़ थी वई आहे। पुलिस मूजिबि मशवाणी बिरादरी जी बिंदुरियुनि में झगड़े दौरान नौजवान क़तल थियो आहे। वधीक जांच जारी आहे। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। मदेजी में मशवाणी बिरादरीअ जी बिंदुरियुनि में झगड़ो थियो आहे। हिक ॿिए मथां लठियुनि कुहाड़ियुनि ऐं चाकुनि सां हमिलो कयो वियो आहे, जंहिंमें हिकु नौजवान क़तल थी वियो। अहम ख़बर खां अवांखे आगाह कयूं पिया। मदेजी में मशवाणी बिरादरीअ जी बिंदुरियुनि में झगड़ो थियो आहे। हिक ॿिए मथां लठियुनि कुहाड़ियुनि ऐं चाकुनि सां हमिलो कयो वियो, जंहिंमें हिकु नौजवान क़तल थी वियो आहे। चाकू लॻण सबबि परवेज़ मशवाणी मारिजी वियो। धुरियुनि में छिकताण तेज़ थी वई आहे। पुलिस मूजिबि मशवाणी बिरादरीअ जी बिंदुरियुनि में झगड़े दौरान नौजवान क़तल थियो आहे। वधीक जांच जारी आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। मदेजी मां आवाज़ जे रिपोर्टर अब्दुल हकीम सहतो खां। जी अब्दुल हकीम, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। मदेजी जे मशवाणी मौला में मशवाणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में मामूली ॻाल्हि सां जहिड़े दौरान धुरनि हिक ॿिए मथां लठियुनि कुहाड़ियुनि चाकुनि सां हमिलो करणु, जंहिं दौरान चाकू लॻण सबबि हिकु नौजवान परवेज़ मशवाणी वॾे ते ज़ख़्मी थियो, जंहिंखे मदेजी अस्पताल आंदो वियो त संदसि मदेजी अस्पताल में डॉक्टर ऐं अमलो न हुजण सबबि संदसि ज़ख़्मी जा तापण सां मदेजी अस्पताल में दम धणी हवाले करे छॾियो आहे। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी अब्दुल हकीम अपडेट करण लाइ।